नाज़िन अपडेट कंदालू ब्रेकिंग न्यूज़ है तो वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो है तो कंहिं जे दबाव में न आया आहियूं। कलदम TLP सां मामला तय थी विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त वज़ीर आज़म मुस्लमान मुल्कनि जे सरबराहनि खे ख़त लिखियो आहे। मुआहिदे तहत गिरफ़्तार माण्हुनि खे आज़ादु कयो वेंदो। हिकु कमेटी जोड़ींदासीं जेका फ़ैसिलो कंदी। आगाह कयो आहे त वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। संदसि चवणु आहे त नवाज़ शरीफ़ अदालतुनि खे घुर्बल आहे। नवाज़ शरीफ़ खे डी रिपोर्ट करण जो चयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है वांखे अपडेट कंदालू वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त हिकु कमेटी जोड़ींदासीं जेका फ़ैसिलो कंदी। नवाज़ शरीफ़ खे डी रिपोर्ट करण जो चयो वियो आहे। बरतानिया के नवाज़ शरीफ़ जी हवालगी जो चयो आहे। 733 माण्हुनि खां 699 ॼणनि खे आज़ादु कयो वियो आहे। TLP कंहिंजी आज़ादी जी ॻाल्हि नाहे कई। कलदम करार ॾियण ते TLP खे 30 ॾींहनि में जवाबु ॾियणो आहे। एक बार ॿीहर अवां ताईं अहम ख़बर पहुचायूं पिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे त कंहिं जे दॿाउ में न आया आहियूं। कलदम TLP सां मामला तय थी विया आहिनि। वज़ीर आज़म मुस्लमान मुल्कनि जे सरबराहनि खे ख़त लिखियो। मुआहिदे तहत गिरफ़्तार माण्हुनि खे आज़ादु कयो वेंदो।